सिंध हुकूमत पारां सरकारी मुलाज़िमनि खे डिस्पेरेटरी अलाउंस न ॾियण ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन मां कटौती वारे फ़ैसिले बाद सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सरकारी मुलाज़िमनि ऐं उस्तादनि पारां ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी रैलियूं ऐं मुज़ाहिरा कया विया। शहदादकोट, दरादा शरीफ, मियां साहब, वगण, कंबर, ठकरा 2, उडेरो लाल, टंडो आदम, गज्जू, डोकरी, सेवण, चूहड़ जमाली, कराची, गुलशन समेत ॿियनि शहरनि में डिस्पेरेटरी अलाउंस ऐं पेंशन मां कटौती ख़िलाफ़ एहतिजाज रिकॉर्ड कराया विया। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस गस्टा ऐं पेटे अलिफ जे अॻुवाणनि चयो त सिंध हुकूमत जी सरकारी मुलाज़िम दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ समूरी सिंध में उस्तादनि ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाज करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत मुलाज़िमनि जो मुआशी क़त्लेआम करणु चाहे थी। अरबाब दौर में बि उस्तादनि ख़िलाफ़ पॉलिसियुनि ते अवाम ॾिठो त अरबाब जो छा हशर थियो। पीपी सरकार खे इन मां सिखणु घुरिजे। हुननि हुकूमत तोड़े चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त मुलाज़िम दुश्मन पॉलिसियुनि खे ख़तमु करे ॿियनि सूबनि जियां सिंध जे सरकारी मुलाज़िमनि खे मरातूं ॾिनियूं वञनि।